अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ॾात अनोखीअ सां मां आहियां जो मेज़बान अमर पीरज़ादो। हर हफ़्ते वांगुरु हिन दफ़े बि असां अवां लाइ सिंधी अदब जे गुलदस्ते जा मुख़्तलिफ़ गुल खणी हाज़िर थिया आहियूं ऐं अॼोके प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सिलसिला असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदा ऐं सभ खां अॻु में असां जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं उहो हिकु नओं किताबु आहे। अव्हांखे ख़बर आहे त असां हिन प्रोग्राम में नवनि किताबनि ते तबसरा बि शामिलु कंदा आहियूं। त अॼु असां जंहिं किताब ते ॻाल्हायूं पिया उहो हिकिड़ो अहम किताबु आहे जेको आतम कथा जो आहे। हीअ आतम कथा सिंध जे लेजेंड दानेश्वर सहाफ़ी लेखक नक़ाद मुहक़िक़ ऐं सहाफ़ी साईं बदर अबड़े साहब जी आहे, जोगी थी जियास जे नाले सां। जॾहिं हीअ असां आतम कथा पढ़ूं था त इहा सिर्फ़ु बदर अबड़े साहब जे ज़िंदगीअ जी आतम कथा न आहे, पर ॼण त सिंधी अदब, सहाफ़त, आर्कियोलॉजी, तहक़ीक़, तनक़ीद, शाह लतीफ़, आर्ट ऐं सिंध जी जेका आहे मागन मकाननि जी जेका हिफ़ाज़त आहे, सिंधी डिक्शनरी आहे, उन सॼी तारीख़ जो ॼण त ही हिकिड़ो दस्तावेज़ आहे। छो त बदर अबड़ो साहब इन्हनि सभिनी शोबनि में कमु करे चुको आहे। उन सॼी उमिरि पंहिंजे कलम सां सिंध जी ख़िदमत कई आहे ऐं इन ख़िदमत ते असां फ़ख़ुरु था कयूं। ही उहे माण्हू आहिनि जेके सिंध जी सूंह आहिनि ऐं सिंध जा हीरोज़ आहिनि। बदर अबड़े साहब जी हिन आतम कथा में उन जे ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ हवाला आहिनि, उन जी सहाफ़त, उन जी सिंधी अदबी संगत, उन जी खोजना, उन में उन जी फैमिली आहे, हुन जा माउ पीउ आहिनि, उन जा जेके घर भाती आहिनि, हुन जा ॿार आहिनि ऐं उन जा जेल जा साथी, उन जे सहाफ़त जा साथी, अदबी संगत जा साथी, उन्हनि जे हवाले सां बि आहे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बि हिन में लिखियो आहे। बदर अबड़े साहब जी जॾहिं असां आतम कथा जी ॻाल्हि था कयूं त उन्हनि सिंधी अदब जे हवाले सां बि हिन किताब में लिखियो आहे। त उन जो हिकिड़ो पैराग्राफ मां तव्हांखे ज़रूरु पढ़ी ॿुधाईंदुमि। मां तव्हांखे किताब जो मुख दर्शन बि कराईंदो हलां। तमामु ख़ूबसूरत पके जिल्द सां 500 सफ़नि जो ही किताबु आहे जेको पीकॉक पब्लिशर्स छपायो आहे। जोगी थी जियास हिन जो नालो आहे। ही तव्हां ॾिसंदा हूंदव कैमरा ते। ही हिन किताब जो हिकिड़ो दिलफ़रेब टाइटल आहे ऐं हिन किताब में बदर साहब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियो आहे ऐं उन में जेको सिंधी अदब जे हवाले सां हुन जो आहे उहो मां थोरो तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुमि। हमअसर सिंधी अदब, हिन में सिंधी कहाणी ऐं शाइरीअ जे हवाले सां मुख़्तसर बदर साहब जो मां पैराग्राफ पढ़ां थो त सिंधी कहाणी शॉर्ट स्टोरी पंहिंजे उरूज ते उन वक़्तु पहुती जॾहिं शेख अयाज़, जमाल अबड़ो, अयाज़ कादरी, हफ़ीज़ शेख, नसीम खल, ग़ुलाम रब्बानी आगरो, हमीद सिंधी, अली बाबा, अमर जलील, आगा सलीम ऐं अहिड़ा ॿिया कहाणीकार आया अॻिते हली। माणिक, शौकत शोरो, नूरुल हुदा शाह, अब्दुल कादिर जुणेजो, केहर शौकत, जान ख़ासकेली, हबू दादा, शकूर निज़ामाणी, हसन मंसूर ऐं ॿिया खोड़ सारा कहाणीकार साम्हूं आया जिन ॾाढो सुठो लिखियो। सिलसिलो त अञा बि जारी आहे। ऐं इन खां पोइ लिखनि था अदब में लिखण ऐं ॻाल्हाइण लाइ बेशुमार मौज़ू आहिनि। तनक़ीदी अदब त तमामु थोरो आहे ऐं माफ़ कजो, तनक़ीदी अदब लिखण का ॿाराणी रांदि न आहे के साहब ॿिए जो पटको लाहिण ऐं चुकूं ॻोल्हण में हर वक़्तु मशगूल थियनि था। इहो रवैयो ठीकु न आहे। हिकिड़ा साहब चवनि था त शाह लतीफ़ बि तनक़ीद खां मथां न आहे। इन्हनि साहबनि खे छा चइजे जेके शाह लतीफ़ जहिड़ी हिकु सिट लिखी नथा सघनि पर शाह मां चुकूं कढण जी कोशिशि था कनि। कमाल आहे। हिकु अंग्रेज़ी दानेश्वर चयो, अंग्रेज़ी ग़लति थी सघे थी, शेक्सपियर ग़लति नथो थी सघे। ऐं चवां थो वॾनि वॾनि दानेश्वरनि जो लिखियलु सिंधी ग्रामर ग़लति थी सघे थो, शाह लतीफ़ जी ॿोली ग़लति नथी थी सघे। बराबरि सिंधी शाइरीअ नवां लाड़ा खणी अॻिते वधी आहे पर शाह लतीफ़ त पंहिंजे जाइ ते जबल वांगुरु बीठो आहे। लतीफ़ खां पोइ माण्हुनि जी नज़र अयाज़ ते पवे थी। अयाज़ ट्रेंड सेटर आहे।
जॾहिं अयाज़ जो नालो अचे थो त पोइ आउं इहो चवंदे थोरो बि न हबकंदुसि त पाकिस्तान जे अवामी तरक़ी पसंद शाइरीअ में 2 नाला अहम आहिनि, हिकु फैज़ अहमद फैज़ ऐं ॿियो शेख अयाज़। शाइरीअ में नवां लहजा, ख़्याल, मौज़ू ऐं बहर इमेजिस शेख अयाज़ ॾिना आहिनि। शमशेर ऐं इमदाद वरी आज़ाद नज़्म में बेख़ुदीअ जा बादशाह आहिनि। सो इहो जेको आहे सिंधी अदब जे हवाले सां मुख़्तसर बदर साहब हिन में लिखियो आहे, जेको मां पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां हिते मैंशन कयो। ऐं हिन किताब में खोड़ अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते बदर साहब ॾाढो सचाईअ सां लिखियो आहे। हिकिड़ा अहिड़ा अदबी किरदार आहिनि जेके तव्हां जॾहिं ॾिसंदव त उहे तव्हांजे तसवर में वॾा हूंदा, पर हीअ किताब पढ़ण में तव्हां उन्हनि जे रवैयनि ते सोचे अफ़सोस कंदव। ऐं के वरी अदीब अहिड़ा आहिनि जिन जो मान अञा मथां थी वेंदो जॾहिं तव्हां उहे सचा वाक़िया पढ़ंदव। हिन किताब में तमामु सचाईअ सां बदर साहब पंहिंजे वालिद ऐं वालदा ते बि लिखियो आहे। मूंखे दिलचस्प लॻो त उन लिखियो आहे त अदबी संगत में मां जॾहिं पहिरीं कहाणी पेश कई त उनजी सदारत साईं जमाल अबड़ो करे रहियो हो। ऐं जॾहिं मां कहाणी पढ़ी त मां परेशान हुअमि त सदारती राय छा हूंदी, त उन्हनि मूंखे इहो चयो त जॾहिं तव्हां सुठो लिखणु था चाहियो त तव्हांखे दुनिया जो अदब पढ़णु घुरिजे। ऐं साॻी तरह हू पंहिंजी माउ जो हिकिड़ो वाक़ियो लिखनि था त जॾहिं मां जेल में हुयुसि त मुंहिंजी माउ मूंसां मिलणु ईंदी हुई ऐं चवंदी हुई त तूं पंहिंजे ॿियनि साथी कामरेडनि खां परे रहो, ख़ासि तौर ते जाम साकीअ खां परे रहो। ऐं पर जॾहिं हू जाम साकीअ सां मिली ऐं हू पहिरें पए हुन सां मिलियो ऐं हुन खां आशीर्वाद वरितईं त पोइ हूअ हुन जा ख़्याल तब्दील थी विया ऐं उहा पोइ मूंसां गॾु मुंहिंजे ॿियनि कामरेड साथियुनि लाइ बि मानी खणी ईंदी जेल में। ऐं उहा अहिड़ो ई किरदारु थी वई जहिड़ो गोरकीअ जे ऐं पावेल जी माउ वारो किरदारु हो। सो अहिड़ा खोड़ वाक़िया हिन किताब में तव्हांखे मिलंदा। ऐं बदर साहब पंहिंजी ज़ाती भोगनाउनि खे बि सचाईअ सां बयानु कयो आहे, जंहिंखे पढ़ी अंदाज़ो थो थिए त असांजा वॾा अदीब दानिश्वर कीअं पंहिंजे ज़िंदगीअ जे मुश्किलुनि में रही करे सिंध जी ख़िदमत था कनि, रातिनि जा उजागा था कनि ऐं पंहिंजो नूर निचोए सिंधी अदब खे, सिंधी सहाफ़त ऐं तहक़ीक़ खे मालामाल था कनि। सो हीअ किताब तव्हां ज़रूरु पढ़ो। इहा सिंध जी तारीख़ आहे जेका यकीननि तव्हांखे पसंदि ईंदी। नाज़रीन, हाणे असां हलूं था पंहिंजे हिकु सिलसिले ॾांहुं। तव्हांखे ख़बर आहे त असांजा जेके सूफ़ी शाइर, मज़ामती शाइर रहिया आहिनि, उन्हनि पंहिंजे दौर जो पंहिंजे शाइरीअ जो इज़हार त कयो, पर उन्हनि जेका इंतिहा पसंदीअ वारी सोच आहे, जेको मज़हबी कटरपणे वारी सोच आहे, उन खां बि वॾी बग़ावत कई। ऐं जेका इंतिहा पसंदीअ वारी सूरत हाल जंहिंमां असां गुज़रूं था, उन में अॼु इहा सूफ़ी शाइरी असांखे अञा अहम थी लॻे। ऐं उन बेबाकी ऐं मज़ामती आवाज़ जो सिंध जो हिकु तमामु वॾो शाइर असां वटि साईं सचल सरमस्त आहे। ऐं सचल सरमस्त जे शाइरी ऐं पैगाम ते असां सां ॻाल्हियूं कंदो सिंध जो नाले वारो ऐं सीनियर शाइर अदल सूमरो। अचो त सचल सरमस्त ते अदल सूमरो जी गुफ़्तगू ॿुधूं। मां अॼु साईं सचल सरमस्त जी फ़िक्र बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदुसि। ऐं सिंधी क्लासिकल शाइरी में सिधो मशहूरु हिकिड़ी टिमूर्ती जेका आहे हमेशह सिंधी अदब में नक़ादनि जे हलकनि में बेसहेठि ईंदी आहे, शाह सचल ऐं सामी। ऐं हिन ते किताब लिखिया विया आहिनि। शाह जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़, सचल सरमस्त जो पंहिंजो रंग, सामीअ जो हिकिड़ो पंहिंजो रंग। इहे हिकिड़े मुनफ़रद रंग आहिनि ऐं हर शाइर पंहिंजे पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि मुताबिक़ पंहिंजे जेका आर्ट जी कुवत आहे उन मुताबिक़ हुननि पंहिंजो इज़हार कयो आहे। ऐं सचल साईं बट उहो ई साॻियो हिकिड़ो फ़लसफ़ो जेको, छाकाणि त हू हिकिड़ो वॾो सूफ़ी बि आहे, वॾो फ़िलासफ़र बि आहे, शाइर आहे, पंहिंजो हिकिड़ो वियन रखे थो, हिकिड़ो पंहिंजो। ऐं हक़ीक़त में ॾिसो त उन्हनि जो जेको शाइराणो जो तख़य्युल आहे, असांखे वरी उन ज़माने उन दौर जो बि थोरो जाइज़ो वठिणो पवंदो। त उन दौर में जॾहिं हिते ॿाहिरियूं जेके कुवतूं हुयूं क़ाबिज़ थियण लाइ हिकिड़ा रिथाबंदी करे रहियूं, त सचल सरमस्त खे उन दौर जी ख़बर हुई। हुन चाहियो पिए त हितां जा माण्हू जेके आहिनि उहे पाण में मुतहद रहनि ऐं उन मज़हबनि जे बुनियाद ते, मसलकनि जे बुनियाद में उन्हनि में तज़ाद पैदा न कया वञनि।
छाकाणि त उहे तज़ाद जेके आहिनि उहे इंसाननि खे हिक ॿिए खां परे था कनि, नफ़रतूं पैदा था कनि। ऐं शाइर हमेशह प्यार जो पैगाम ॾींदा आहिनि, मोहबत जो पैगाम ॾींदा आहिनि। इन करे सचल साईं महसूसु कयो, छाकाणि त उहो हिकिड़ो सूफ़ी हुयो ऐं सूफ़ीअ जो अंदरि जेको हमेशह उजरो ऐं साफ़। सूफ़ीअ लाइ पहिरीं शर्त इहो ई आहे त अंदर जी ओजर ज़रूरी आहे। हिकिड़ी मादी ज़िंदगी आहे, ॿिए रूहानी स्पिरिचुअल वर्ल्ड जेका इनर वर्ल्ड चइजे थो उनखे, त उहा जेकॾहिं उजरी न आहे, साफ़ न आहे, त पोइ जेके इबादतूं रियाज़तूं उहे क़बूल न आहिनि। मन जो जेको प्यालो ई मेरो आहे, त पोइ उन में तव्हां खीर विझंदो त उहो कोई पीअंदो कोन। माना ज़रूरी आहे त पहिरियों अंदर जी ओजर ऐं सफ़ाई लाज़मी आहे। ऐं अंदर जूं जेके अहिड़े क़िस्म जूं जेके बीमारियूं आहिनि, तकबुर, हसद, साड़, त इहे शयूं इन्हनि खां बचिणो आहे। ऐं उहो रस्तो कहिड़ो आहे? उहो इश्क जो रस्तो आहे। छाकाणि त इल्मु ऐं मिसाल मुफ़्ती आहे, काज़ी आहे, हुनजो जेको इल्मु आहे उहो उन ते गुरूर थो करे, हुन में तकबुर थो आणे, ऐं हू पाण खे उत्तम सम्झे थो ऐं ॿियनि खे घटि सम्झे थो, ऐं हू पाण खे दुरुस्त सम्झे थो। इन करे सचल सरमस्त इश्क जो रस्तो वरितो। जंहिं दिलि पीदा इश्क जा जाम, सा दिलि मस्त मुताम, दर साईं दे समें सिपाही सचल ख़ासि ग़ुलाम। ऐं सचल सरमस्त मंसूर हिलाल जो सिंध में वॾो पैरोकार, हुन जी फ़िक्र खां मुतासिर हुयो। मंसूर हिलाल चए थो त ए ख़ुदा, मां तुंहिंजी इबादत तोखां डिॼी करे नथो कयां, पर छाकाणि त मुंहिंजो तोसां इश्क़ आहे, इन करे मां तुंहिंजी इबादत कयां थो। त सचल सरमस्त बि इश्क जो रस्तो वरितो। इश्क जेको आहे इहो आसान न आहे त हर कंहिंखे हासिलु थी सघे। उन लाइ हिकिड़ी अंदर जी ओजर पाकाई खपे। तकबुर, घुमंड, अहिड़े क़िस्म जूं जेके रूहानी बीमारियूं आहिनि उन खां परे हटिणो आहे। हज़रत जुनैद बगदादी तमामु इस्लामी दुनिया जो वॾो दानिश्वर बि चयो, आलिम चयो, वॾो सूफ़ी थी गुज़रियो आहे। अबू बकर शिबली जेको पोइ उनजो फॉलोवर वॾो, उनखे उनखां अॻु में हू सरकारी मनसब ते वेठो हुयो। उनखां त हज़रत जुनैद बगदादी ॾे वटि वियो त साईं मां तव्हांजे हल्का अहबा में शामिलु थियणु थो चाहियां। त जुनैद बगदादी चयुसि, बाबा तूं त बगदाद जो गवर्नर बि रहियो आहे, तुंहिंजे अंदर में त तकबुर हूंदो, वॾाई हूंदी, पहिरियों इहा त ख़तमु कर न, पोइ तूं असांजे सूफ़ियुनि वटि अचु। छाकाणि त इहे जेके जा पसी पाण खे तां ना निमाज़, सभु विञाए साज़, तंहिंखां पोइ तकबीर जो। साईं लतीफ़ जो बि इहो ई फ़िक्र आहे त जेसिताईं उहो तव्हां इहे जेके साज़ इहे ई आहिनि दुनियादारीअ जा, तकबुर जा, हसद, साड़, इन क़िस्म जूं शयूं जेसिताईं। त अबू बकर शिबलीअ चयो त साईं पोइ मूंखे छा करणु खपे, तकबुर ख़तमु करण लाइ मूंखे छा करणु खपे? चयईंसि त बाबा तूं बगदाद जे घिटियुनि में 1 महीनो पूरो वञी रुल ख़ैरात घुर माण्हुनि खां, हिकु फ़क़ीर जी हैसियत में दर ते वञी सेन हणो, ख़ैरात घुर, त पोइ जेको तुंहिंजे अंदरनि में वेठल जेको इहो उहिदनि जो, मनसबनि जो जेको तकबुर आहे उहो तुंहिंजो ख़तमु थींदो, पोइ तूं असांजे हिन में हल्के में शामिलु थी सघींदो। त इहा जेका शइ आहे, त इहा वॾी ॻाल्हि आहे त जॾहिं सूफ़ी जॾहिं उन शइ ॾे अचे थो त पोइ दुनियादारी वारे इहे जेके आम शयूं उहे सभु उन खां हटी थियूं वञनि। वक़्तु इहा ई वेल दुई दूर करण जी, कढ मज़ाहिब मन मां साजिर साण सवेल, हिंदू मोमिन सां मिली कर मोहबत वारा मेल, मथां थियई अवेल उल्हे सिज, ओलह सिज न उल्हे, मथां थियई अवेल ओलह सिज न उल्हे, हिंदू मुस्लिम सां मिली मोहबत वारा कर मेल। माना हीअ का फ़र्क़ु न आहे कोई बि मज़हब जे बुनियाद ते इंसान खां जुदा करणु। ऐं इहो जेको इहो सिंध जे ख़मीर में आहे। त सिंध जी मिटी हमेशह तव्हां ॾिसो जेके बि सचल सरमस्त या उनखां ॿिए असांजा जेके इवन मिर्ज़ा कलीद बेग जो हिकिड़ो इहो बेत आहे त हिंदू ऐं मुस्लमान दिला साॻे कुंभर जा, सड़जनि था जुदा थांव मगर आहे मिटी हिकु। त सचल साईं जो जेको पैगाम आहे उहो काज़ीअ जी जेका तकबर वारी जेका जेको हैसियत आहे उनखे चैलेंज करे थो। हुन काज़ीअ जे मकतब फ़िक्र खे चेंज, काज़ियां दी काह किताबां, इश्क दी मंज़िल अॻे अॻे, इश्क शरह क्या लॻे ओ काज़िया। काज़ी पंहिंजे हिसाब सां उहो रंगो ॾिसे थो, पर हू जेको सूफ़ीअ जी जेका अखि आहे, हुनजी नज़र आहे, उहा ॿिए अंदाज़ सां आहे, हू शयुनि खे पंहिंजे हिसाब सां परखे थो पियो। त उन करे मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, शेख पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया, कि निबड़ी पढ़नि निमाज़ूं किन मंदर वसाया, ओॾो कीन आया अकुल वारा इश्क जे। ऐं सचल सरमस्त हिकिड़ो जीअं
चइबो आहे फ़रारत अख़्तियार करण वारो उहो क़िस्म आमरवाजी सूफ़ी कोन हो, पर हू हिकिड़ो अमली प्रैक्टिकल सूफ़ी हो, जेका ॻाल्हि करे पियो त उहा करे बि ॾेखारे पियो। हाणे जॾहिं चए थो शेखी पीरीअ बुज़ुर्गीअ बेहद भुलाया, त हुन ते अमल बि करे थो। हुन मसनत क़बूल न कई, पीरीअ जी गादी नशीनी ते कोन वेठो, हुन फ़क़ीरनि सां वञी हेठि वेठो, हुन गादी नशीनी क़बूल न कई, छो त हुन ख़बर आहे त हिते बि मूंखे वरी जॾहिं मां वेहंदुसि त हिते बि थी सघे थो मूं में वरी तकबुर अची वञे, मां हिकिड़े अहम रुतबे ते वेहंदुसि। त इहा जेका फ़िलासफ़ी आहे सूफ़ियुनि जी, सचल सरमस्त जेको उन काज़ीअ वारे जेको उनखे चैलेंज थो करे, त उहो मोहबत जो रस्तो आहे, सूफ़ीअ जो जेको रस्तो आहे उहो इहो ई आहे। सचल सरमस्त फ़ारसीअ में बि शाइरी कई आहे, सिराइके में बि कई अथई, सिंधीअ में बि आहे, ऐं काफ़ीअ में जो वॾो शाइरु आहे, झूलणो, घड़ोली बि लिखी अथई। पर नक़ादनि जी राय में सचल साईं जेका काफ़ियुनि में जेका सिराइकी शाइरी आहे उहा ॾाढी पावरफुल आहे। उन में अने हेठि नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, केॾी हिकिड़ी दुआ आहे त नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना, मेरी आहियां मंदी आहियां बेशक बंदी आहियां, ढकी मेॾा ढोलणा ए बि न खोलणा, ए बि न खोलजांइ। त उन में ॾिसो त ॿोलीअ में जेका नज़ाकत बि आहे, ॿोली सिराइके जो मिठास जो, उन में नेवड़त न्याज़मंदी, त इहे अहिड़ा रंग केतिरा ई आहिनि। सचल जी जेका तव्हां काफ़ियूं तव्हां ॿुधो था, घड़ोली, झूलणो, त इन्हनि सभिनी में हिकिड़ो हू मुनफ़रद आहे, जीअं शालती मुनफ़रद आहे, असामी मुनफ़रद आहे, शाहकरी मुनफ़रद आहे, त तीअं सचल सरमस्त बि आहे। त हू का तलब नथा करनि, सूफ़ी चवनि था त बसि हू महबूब राज़ी हुजे, आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा ओरां थिया, शाहकरी मचो फरमान आहे, त हू बि आशिक़ आहे। ऐं इन करे सूफ़ी तॾहिं माना कामिल मंज़िल तॾहिं हासिलु करे सघे जॾहिं हू आशिक़ आहे। इश्क जी मंज़िल जेका आहे आसान न आहे। जी नाज़रीन, तव्हां आदिल सुमरे साहिब जी गुफ़्तगू ॿुधी सिंध जे तमामु वॾे शाइर सचल सरमस्त ते। हाणे वक़्तु थियो आहे हिकु नंढी साईअ जो, साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था। जी नाज़रीन, साईअ खां पोइ वरी अव्हांखे भलीकार चऊं था। ही अव्हांखे ख़बर आहे अक्टूबर जो महीनो आहे ऐं अक्टूबर में सिंध जे तमामु घणनि शाइरनि जी सालगिरह बि आहे। उन में कुझु नाला त मूंखे यादि आहिनि, अयाज़ जानी आहे, बख़्शण महराणवी आहे, रुबीना अबड़ो आहे, एजाज़ मंगी आहे, ख़ुदि मुंहिंजी बि सालगिरह आहे। पर अॼु असां जेको आहे जंहिं शाइर खे ट्रिब्यूट था ॾियूं उहो आहे अयाज़ जानी। अयाज़ जानीअ जो जनमु 4 अक्टूबर ते थियो हो। अयाज़ जानी नंढी उमिरि में असांखां विछड़ी वियो, पर हू सिंधी गज़ल ऐं सिंधी वाईअ जो तमामु सगारो शाइर आहे। संदसि शाइरीअ जो किताबु दरावड़ दिलि जी तन्हाई असांखे संदसि हयातीअ में ई मिलियो, जेको तमामु सिंधी अदब जो तमामु अहम किताबु आहे। अयाज़ जानी शाइरीअ खां अलावा हिकु तमामु सुठो एडिटर हो। सिंधी अदबी संगत सां हुनखे जुनून जे हद ताईं इश्क़ हो ऐं सिंधी अदबी संगत सां सलाड़ियल रहियो। पर ख़ासि तौर ते गुलशन अदीद अदबी संगत खे ॼण त हुन ओज ॾिनो ऐं हुनजो सेक्रेटरी रहियो ऐं हू तमामु सुठो नसुर लिखंदो हो। हुनजे ॻाल्हाइण में बि ईअं लॻंदो हो त ॼण हू का लिखियल तहरीर पढ़ी रहियो आहे। सो अॼु असां अयाज़ जानीअ खे यादि था कयूं। संदसि कुझु चूंड शाइरी मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। ही गज़ल हुन पंहिंजे दोस्त मंठार सोलंकीअ जे विछोड़े ते लिखियो, पर हाणे असांखे ईअं थो लॻे ॼण ही गज़ल अयाज़ जानी पाण ते लिखी वियो आहे। दिलदार धार थींदा मंठार धार थींदा, दिलदार धार थींदा मंठार धार थींदा, सोचियो न हो सफ़र में अहिड़ा बि वार थींदा। दिलदार धार थींदा मंठार धार थींदा, सोचियो न हो सफ़र में अहिड़ा बि वार थींदा। बेचैन रूह रड़ंदो सड़ंदो घिटी घिटीअ में, बेचैन रूह रड़ंदो सड़ंदो घिटी घिटीअ में, टड़ंदा न टहक भाकुर चपड़नि में ॾार थींदा। बेचैन रूह रड़ंदो सड़ंदो घिटी घिटीअ में, टड़ंदा न टहक भाकुर चपड़नि में ॾार थींदा। होरियां बि खड़कंदो दर, होरियां बि खड़कंदो दर, तब दीद तेज़ डुकंदी
कंहिंखे ॾिसी न दर ते हैरान ॿार थींदा। होरियां बि खड़कंदो दर त बि दीद तेज़ डुकंदी, कंहिंखे ॾिसी न दर ते हैरान ॿार थींदा। मूंखे नथो सुञाणी मां शाइरी हां जानी, मूंखे नथो सुञाणी मां शाइरी हां जानी, विछड़ी वियो आहे दिलबर अणभात वार थींदा। दिलदार धार थींदा, मनठार धार थींदा, सोचियो न हो सफ़र में अहिड़ा बि वार थींदा। हिकु ॿियो गज़ल जानीअ जो मां तव्हांखे ॿुधायां। जानीअ जी सॼी शाइरी एॾी सगारी आहे जो हुनजी चूंड करण बि मुश्किल हूंदी आहे। शाम धारे त मां हलियो वेंदुसि, शाम धारे त मां हलियो वेंदुसि, कंहिं किनारे त मां हलियो वेंदुसि। शाम धारे त मां हलियो वेंदुसि, कंहिं किनारे त मां हलियो वेंदुसि। मां जीअण जी घणी कंदुसि कोशिश, मां जीअण जी घणी कंदुसि कोशिश, पाण मारे त मां हलियो वेंदुसि। तूं हुजी हां त रूह मुरके हां, तूं हुजी हां त रूह मुरके हां, कंहिं सहारे त मां हलियो वेंदुसि। यादि तुंहिंजी मतां छिके मूंखे, यादि तुंहिंजी मतां छिके मूंखे, जग विसारे त मां हलियो वेंदुसि। हर हवा खां संभाल जो जानी, हर हवा खां संभाल जो जानी, लाट ॿारे त मां हलियो वेंदुसि। हर हवा खां संभाल जो जानी, लाट ॿारे त मां हलियो वेंदुसि। शाम धारे त मां हलियो वेंदुसि, कंहिं किनारे त मां हलियो वेंदुसि। ऐं अयाज़ जानी सिंधी वाईअ जो बि तमामु ख़ूबसूरत शाइर हो। सो आख़िर में अयाज़ जानी जी हिकु वाई अव्हां जाॾो। अॻे खां ओपिरो अॻे खां ओपिरो अंबर, अॻे खां राति भारी आहे, अॻे खां ओपिरो अंबर, अॻे खां राति भारी आहे, अॻे खां राति कारी आहे। असांजो मन पखीअ जहिड़ो अॻियां बीठो शिकारी आहे, अॻे खां राति कारी आहे। भरियां थो बुक सिंधूअ मां, भरियां थो बुक सिंधूअ मां, ॾिसां थो बुक में वारी आहे, अॻे खां राति कारी आहे। हवा जो मुंहुं लथल आहे, हवा जो मुंहुं लथल आहे, परियां कंहिं लाट ॿारी आहे, अॻे खां राति कारी आहे, अॻे खां राति कारी आहे। ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे वरी हिकु सिलसिले जो। असां वटि साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु तव्हां सां ॻाल्हियूं कंदो ॿारनि जे आलमी चैम्पियन होशंग मुरादी किरमानीअ जे बारे में। अचो त ॿुधूं। होशंग मुरादी किरमानी ॿारनि जे अदब जो आलमी चैम्पियन। ताज़ो ई 7 सेप्टेम्बर ते होशंग मुरादी किरमानी जी 80 सालगिरह ईरान में ख़ासि तौर ते ऐं दुनिया में आम तौर ते भरपूर नमूने मल्हाई वई आहे। ईरान में संदसि सालगिरह जो ॾींहुं ॼण त हिकु क़ौमी ॾिणु सम्झो वेंदो आहे ऐं दुनिया में जेकी बि अदबी अदारा, ख़ासि तौर ते उहे अदारा जेकी ॿारनि जे अदब जे हवाले सां कमु करे रहिया आहिनि, तिन बि होशंग मुरादी किरमानी जी सालगिरह मल्हाई ऐं खेसि हिकिड़ो ख़िराज पेश कयो, भेटा ॾिनी। ज़ाहिर आहे जेको ॿाराणे अदब जो आलमी चैम्पियन आहे त उन जी इल्मी ऐं तख़लीक़ी अहमियत एतिरी वॾी आहे जो हुनखे सॼी दुनिया में हिकिड़ी वॾी मञता हासिलु आहे। ऐं संदसि तख़लीक़ी जेको कमु आहे ॿारनि जे अदब जे हवाले सां, उन कम खे ईरान जो तख़लीक़ी विरसो क़रार ॾिनो वियो आहे ऐं हीउ ईरान जे तारीख़ जो पहिरियों अदीब आहे जंहिंजे लिखणियुनि खे क़ौमी विरसो क़रार ॾिनो वियो आहे। किरमान ईरान जो हिकिड़ो सूबो आहे, ॾाखिणो सूबो। उन जे भरिसां ई यानी किरमान हिकु शहर बि आहे, उन जे भरिसां सिरिच नाले हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे जंहिंमें होशंग मुरादी किरमानी 7 सेप्टेम्बर 1944 ते पैदा थियो। हू अञा 4 या 5 महीननि जो हुयो त हुनजी वालदा गुज़ारे वई। तंहिं करे संदसि पालना हुन जे ॾाॾाणनि कई। हुनखे पंहिंजो ॾाॾो घर वठी आयो ऐं संदसि ॾाॾीअ जेको आहे
खेसि हंज में वरितो ऐं ॾाॾीअ ई जेको आहे उनखे बाद में पाले निपाए वॾो कयो। हाणे हुन जी जेका ॾाॾी हुई त उहा ॻोठ जी दाई हुई ऐं ॻोठ जूं औरतूं न सिर्फ़ु हुन वटि इलाज लाइ, ज़ाहिर आहे जेको रिवायती इलाज उन वक़्तु मुरविज हुयो उहो उन्हनि खे मिलंदो हुयो, पर जीअं त उहा औरत मज़हबी ऐं इल्मी अदबी हवाले सां पढ़ियल ॻढ़ियल लेखी वेंदी हुई, उन करे उहो औरतुनि खे बि पढ़ाईंदी हुई पंहिंजे घर में। यानी जेका दवा वठणु अचे त उहा इल्मु बि पिरायूं वञे या का न का अहिड़ी ॻाल्हि या नुक़्तो हासिलु कयूं वञे जेका ॻाल्हि या जेको नुक़्तो हुननि जे ज़िंदगीअ में कंहिं न कंहिं सतह ते या कंहिं न कंहिं हवाले सां मददगार थींदो हो। न फ़क़ति एतिरो, पर होशंग मुरादी किरमानी जो ॾाढो ॻोठ जो चङो मुड़ुसु त हुयो, ज़मींदार बि हुयो, पर हू रोज़ानो ॻोठ जे माण्हुनि खे पंहिंजे ओताक ते या पंहिंजी बैठक ते वठी करे मुख़्तलिफ़ ईरानी जेके आहिनि त पंहिंजो लोक किस्सा दास्तान ॿुधाईंदो हो ऐं उन्हनि जे पोयां जेको विज़डम मैसेज या फ़िलासफ़ी आहे उन जो पुण जेको आहे त उहो उन्हनि खे ॿुधाईंदो हो त इन में छा आहे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि त होशंग मुरादी किरमानी खे घर में मिलियूं। न फ़क़ति एतिरो, बल्कि हुनजो हिकु चाचो स्कूल टीचर हुयो ऐं स्कूल खां हू फ़ारिग थी करे किताबनि में गुम थी वेंदो हो। अहिड़ी तरह जॾहिं ही अञा चंद सालनि जो ई हुयो होशंग मुरादी किरमानी, त हुनखे जेको आहे हाफ़िज़ जो दीवान, फ़रीदुद्दीन अतार जा जेके आहिनि किताब, उनखां पोइ ख्वाजू किरमानी ऐं जेके बि क्लासिकल ऐं मिस्टिक पोइट्स ईरान में मौजूदु आहिनि त उन्हनि जूं लिखणियूं, उन्हनि जी शाइरी, उन्हनि जा किताब हुनखे ॾिसणु ऐं उन्हनि खे बाद में पढ़ण जो जेको आहे मौक़ो मिलियो। त हिन जी प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ ऐं किरमान में थी। उनखां पोइ जॾहिं हिन स्कूल जी तालीम ख़तमु कई त पोइ हिन तेहरान कॉलेज ऑफ आर्ट्स में दाख़िला वरिती ऐं हिन जो जेको मक़सदु हुयो सो इहो हो त मां ड्रामा ऐं फ़िल्मूं ठाहींदुसि। त हिन आर्ट्स जे इन कॉलेज में फ़िल्म ऐं ड्रामे जी टेक्निकी ऐं फ़नी तरबियत हासिलु कई। पर हाणे ॾिसो त हिकु माण्हू जेको ज़हन खणी अचे त मूंखे सिर्फ़ु ड्रामनि ऐं फ़िल्मुनि खे लाइफ ॾियणी आहे त यू टर्न कीअं थिए थो इल्मु अदब तरफ़। 26 सालनि जो हुयो त हू पंहिंजे कॉलेज खां निकितो त हिकिड़ो ॿारड़ो फुटपाथ ते रोई रहियो हो। हिन ॿार खां पुछो त तूं छो रोई रहियो आहीं? ॿारड़े हिन खे चयो त मुंहिंजो पीउ माउ कोन्हे, मां कालीन ठाहींदड़ हिकिड़े कारखाने में कमु कंदो आहियां, पर के धागा मां ग़लति कालीन में लॻाया त मूंखे कारखाने जे मालिक कढी छॾियो आहे ऐं मूंखे पहिरीं पघार बि हुन कोन ॾिनी आहे। उन करे मां रोआं थो त मां हाणे काॾे वेंदुसि ऐं मुंहिंजा परे जा मिट माइट आहिनि उहे मूंखे जेको आहे पैसनि खां बग़ैर त अचणु कोन ॾींदा। त इन ॿारड़े जी गुफ़्तगूअ होशंग मुरादी किरमानी जे ज़हन खे तमामु घणो मुतासिर कयो ऐं हिन सोचियो त छा ईरान में रहंदड़ ॿारनि जा एतिरा मसइला आहिनि, कालीन उणंदड़ ॿार जेके कारखाननि में कमु कनि था उहे एतिरो सितम ज़रीफ़ी ऐं इस्तिसाल जो शिकार आहिनि। उन करे मूंखे पंहिंजो कलम जेको आहे ॿारनि लाइ वक़िफ़ करणु खपे। हिन पंहिंजो ज़हन डाइवर्ट कयो। अहिड़ी तरह जेको आहे पहिरियों हुन जो कहाणियुनि जो मजमूओ कालीन उणंदड़ ॿार छपिजी चुको ऐं इहो किताब जेको आहे हिन जो कहाणियुनि जो छपिरायो इरानियन काउंसिल फॉर चिल्ड्रन्स बुक्स। ऐं पोइ वरी इहो किताब जॾहिं अंग्रेज़ी में तर्जुमो थियो त स्विट्ज़रलैंड जे हिकु अदारे इंटरनेशनल काउंसिल फॉर चिल्ड्रन्स बुक्स स्विट्ज़रलैंड इन किताब ते जेको आहे पंहिंजी राय ॾिनी ऐं चयो त इहो किताबु समूरनि ॿोलियुनि में तर्जुमो थियणु खपे। अहिड़ी तरह मां सम्झां थो त हीउ दुनिया जो पहिरियों लेखक आहे ॿारनि जो जंहिं जूं कहाणियूं दुनिया जे 100 खां वधीक वॾियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुकियूं आहिनि। अहिड़ी तरह हुन जेको आहे तक़रीबन 80 खां मथे किताब जेके आहिनि त उहे ॿारनि लाइ लिखी वरिता, जिन मां सभ खां अहम किताब जंहिं सॼी ॿारनि जे अदब जी दुनिया खे दुनिया लेवल ते मुतासिर कयो आहे उहो तंदूर आहे,
खजीअ जो वणु आहे, पाणीअ जो कोरो आहे, ॾाॾी अम्मा जा महिमान एॾी अहम किताब आहिनि जेके वॾियुनि वॾियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुका आहिनि। ऐं इन्हनि किताबनि ते जेको आहे त न सिर्फ़ु ड्रामा बल्कि केतिरियूं फिल्मूं ठही चुकियूं आहिनि ऐं दुनिया में जिते बि इन्हनि जे पंहिंजो इन्हनि कहाणियुनि ते फिल्मूं या ड्रामा ठही चुका आहिनि, उन्हनि जी डायरेक्शन जे लाइ या रहनुमाई जे लाइ होशंग मुरादी किरमानी खे घुरायो वियो आहे। इन में को शक न आहे त हुन जे लिखण जो अंदाज़ बिना सोलो ऐं एतिरो अट्रैक्टिव आहे जो चयो वञे थो त हीउ इंसानी तारीख़ जो उहो लेखक आहे जंहिं लखें बल्कि किरोड़े ॿार अहिड़ा पैदा कया आहिनि जेके पंहिंजो पढ़ाई जे हवाले सां तमामु घणो तेज़ आहिनि, बल्कि हुन ॿारनि में जेका रीडिंग हैबिट आहे उहा तमामु घणी डेवलप कई आहे। बहरहाल न सिर्फ़ु दुनिया लेवल ते पर ईरान जे लाइ इहा वॾे एज़ाज़ ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे त ॿारनि जे अदब खे जेको आहे लीड कंदड़ हिन वक़्तु उहो ईरान जो आहे होशंग मुरादी किरमानी। ऐं हुन जूं जेके लिखणियूं आहिनि ऐं हुन जेको ॿारनि खे जेको सम्झायो आहे पंहिंजे कल्चर जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां, पंहिंजे हेरिटेज जे हवाले सां, उहो जेको आहे त सॼी दुनिया जे लाइ हिकु सोर्स ऑफ इंस्पिरेशन यानी उत्साह जो ज़रियो आहे। ऐं इहे लिखणियूं उहे जेको आहे त असांजे सिंधी अदब में बि हिन वक़्तु ट्रांसलेट थी रहियूं आहिनि ऐं यकीनन असांजो जेको अदबी माहौल आहे सो ॿारनि जे हवाले सां ख़ासि तौर ते उहो होशंग मुरादी किरमानी जे लिखणियुनि खां भरपूर असरु वठंदो। जी नाज़रीन, अवां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब जी गुफ़्तगू ॿुधी ऐं उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। वक़्तु जो आहे वरी हिकु साईअ जो, साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था। साईअ खां पोइ अव्हांखे भलीकार चऊं था। असां जीअं त अक्टूबर महीने जी ॻाल्हि पे कई ऐं अक्टूबर महीने में सिंध जी हिकु सरमोड़ शाइरा रुबीना अबड़ो जो जनम ॾींहुं आहे ऐं रुबीना अबड़ो हिन वक़्तु सिंध में तमामु सगारी लेखक आहे ऐं जेके माण्हू चवंदा आहिनि त छा सिंधी शाइरी मज़बूत थी रही आहे, सगारी थी रही आहे, माज़ीअ जे रवायत खे बरक़रार रखियूं थी अचे, त जेकॾहिं रुबीना अबड़ो जी शाइरी थी पढ़िजे त ॼण हिन सुवाल जो जवाबु थो मिले। ऐं असां सिंधी अदब ते हर दौर वांगुरु हिन दौर में फ़ख़ुरु था कयूं। सो रुबीना अबड़ो जी ॿ इस्म तव्हांजा ॾाढो पेश आहिनि। हिकु नज़्म आहे संदसि जेको हुन औरत जो तरानो लिखियो आहे, उन जूं कुझु सिटरूं मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। रुबीना अबड़ो ग़ज़ल ऐं नज़्म में ख़ासि तौर ते मक़बूलियत माणी आहे। औरत जो तरानो। हक़ीक़त बि पंहिंजी, फ़सानो बि पंहिंजो, सभई पाण शाहकार आहियूं ख़ुदा जो, मुक़दर बि पंहिंजो, ज़मानो बि पंहिंजो। असांजे हुस्न खे नदीअ जहिड़ो नक्शो, अखियुनि लाइ कारो कजल पाण सोचियो, कराइण लाइ कंगण बि पाण ई बणाया, हथनि लाइ मेहंदीअ संदो बाग़ पोखियो, ऐं चोलीअ मथां फूल केॾा फुटाया। असांजे जिस्म जा सभई ज़ाविया पिण लॻनि था ख़ुदा जी अजब संग तराशी। जॾहिं पेर पंहिंजा खणूं रक़्स में थियूं, तॾहिं पाण निवड़ी नदनि खे नचायूं। जॾहिं पेर पंहिंजा खणूं रक़्स में थियूं, तॾहिं पाण निवड़ी नदियुनि खे नचायूं। तॾहिं सिज खे पिण थुॾे सां उॾायूं। ख़ुदाई बि पंहिंजी, ख़ज़ानो बि पंहिंजो, मुक़दर बि पंहिंजो, ज़मानो बि पंहिंजो। असांजो इरादो दरिया थो मुड़ी पए, असांजो इरादो दरिया थो मुड़ी पए। हथनि खे जे हरकत ॾियूं पाण थोरी, हवा मां त हिकिड़ो हिंदोरो ठही पए, ककर मां बि हिकिड़ो किनारो जुड़ी पए। नबी वक़्त जा पाण पैदा कयासीं, नवां जुरतुनि जा जज़ीरा लधासीं। धुधड़ धूड़ धरतीअ खे पिण यादि आहियूं, हुजे सांवरी काई गोरी या कारी, संदन रूप में पाण आबाद आहियूं। चुनी पंहिंजी आहे मोहब्बत जो परचम, सभई साज़ पंहिंजा, तरानो बि पंहिंजो, मुक़दर बि पंहिंजो, ज़मानो बि पंहिंजो। इहो रुबीना जो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़्म हो। ऐं रुबीना जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त ग़ज़ल जी तमामु ख़ूबसूरत शाइर आहे। सो हुन जो हिकिड़ो ग़ज़ल नमूने तौरु अव्हांखे ॿुधायां थो।
हसीननि जे हवालनि में मिलिया आहियूं, हसीननि जे हवालनि में मिलिया आहियूं, भरियल जिस्मनि जे प्यालनि में मिलिया आहियूं। हसीननि जे हवालनि में मिलिया आहियूं, भरियल जिस्मनि जे प्यालनि में मिलिया आहियूं। कॾहिं नथ जे नगीने में रखी नज़रूं, कॾहिं झूमर ऐं झालनि में मिलिया आहियूं। रोऊं था राति भर रज़्मिया कसीदनि ते, रोऊं था राति भर रज़्मिया कसीदनि ते, कॾहिं झूमी जमालनि में मिलिया आहियूं। ॾिसनि था अजरक जे ओट मां तारा, ॾिसनि था अजरक जे ओट मां तारा, भिटाईअ साण हालनि में मिलिया आहियूं। ॾिसनि था अजरकनि जी ओट मां तारा, भिटाईअ साण हालनि में मिलिया आहियूं। असां सालनि खां हिक ॿिए खे पए ॻोल्हियो, असां सालनि खां हिक ॿिए खे पए ॻोल्हियो, रुली 50 सालनि में मिलिया आहियूं। विञायो छा ऐं पातो छा पतो नाहे, विञायो छा ऐं पातो छा पतो नाहे, जवाबनि ऐं सवालनि में मिलिया आहियूं। न नाविल में न कविता में असां तोखे, न नाविल में न कविता में असां तोखे, मोहबत जे मिसालनि में मिलिया आहियूं। तव्हांखे यकीननि रुबीना बुड़ो जी शाइरी पसंदि आई हूंदी। ऐं हाणे असां जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हिकु ॿियो शाइर बख़्शण महिराणवी पिणु हिन महीने में हुन जनमु वरितो। ऐं बख़्शण महिराणवी स्टेज जो त बादशाह आहे, पर हू सिंधी नसरी नज़्म ऐं गज़ल जो बि सुहिणो शाइर आहे। असां वटि बख़्शण महिराणवीअ जी शाइरी संदसि पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड थियल आहे, अचो त ॿुधूं। सो गज़ल अर्ज़ आहे, रूबरू रंगीन थींदी थी वञे, केतिरी तस्कीन थींदी थी वञे, अंग जे कंहिं रंग में रंगजो वञे, भाकुरें बेदीन थींदी थी वञे। कंहिं घड़ीअ माखी मिठी पई थी लॻे, कंहिं घड़ीअ माखी मिठी पई थी लॻे, कंहिं घड़ीअ नमकीन थींदी थी वञे। अॼु ॾिठाई महर सां ऐं दुआ संदी, अॼु ॾिठाई महर सां ऐं दुआ संदी, आख़िरी आमीन थींदी थी वञे, रूबरू रंगीन थींदी थी वञे, केतिरी तस्कीन थींदी थी वञे। हिकिड़ो नज़्म आहे जंहिंमें ॿहिराड़ी जा अक्स आहिनि ऐं हिकिड़ो पूरी यानी हिकिड़ो सफ़र आहे। जेकॾहिं गौर सां मूं सां गॾु हलंदव त तव्हांखे मज़ो ईंदो। उनवान आहे मोहबत शाम जहिड़ी आहे, परे खां धण बकरियुनि जो मथां ई खां लॻे ईअं थो, छुली का छांग छोलियुनि जा वथाणनि ॾे वरे थी पई, पखियड़ा प्यार जूं ॿोलियूं कंदे मागनि ॾे मोटनि था, लहे थो सिज सावण जो, अचे थी बांग मस्जिद में, वॼनि था घिंड मंदर में, अला का यादि ॻोठाणी खणे थी साह अंदर में, अकेलो मन मुंझो थी, जॾहिं झूंगार बणिजे थो, बदन बोतल बणायूं था, रगुनि में खेप जी ख़ुशबू, ककोरियल केफ़ जागे थो, नशा निर्मल बणाइनि था, हवाउनि जे हिंदोरनि ते परां पार तां कोई ॾुखारो गीत गूंजे थो, हवाउनि जे हिंदोरनि ते परां पार तां कोई ॾुखारो गीत झूले थो, अंदर मां आह उभरे थी, वॾी का दाह उभरे थी, हिजर जी हंज में वेही असां तड़पी तंवारियूं था, हिजर जी हंज में वेही असां तड़पी तंवारियूं था, अखियुनि में आजिज़ी आणे पहिरीं तोखे पुकारियूं था, झुके थी यार सजदे में, हयाती लाम जहिड़ी आहे, मोहब्बत शाम जहिड़ी आहे, मोहब्बत शाम जहिड़ी आहे। गज़ल आहे, दूर हूंदे बि वेझड़ी आहे, दूर हूंदे बि वेझड़ी आहे, कंहिं हसी यादि जी घड़ी आहे,
ज़िंदगीअ जे अमर कहाणीअ जी, ज़िंदगीअ जे अमर कहाणीअ जी हिकिड़ी सूरत जा सांवरी आहे। माठ हुन जी या माग जो नक्शो, माठ हुन जी या माग जो नक्शो, गुफ़्तगू मंझि रहबरी आहे। अॻकथी मींहं जी संदसि मुरकण, अॻकथी मींहं जी संदसि मुरकण, हर अदा हुन जी सावणी आहे। दूर हूंदे बि वेझड़ी आहे, कंहिं हसी यादि जी घड़ी आहे। हुनखे ॻोल्हण जी इंतिहा खे छुयुमि, हुनखे ॻोल्हण जी इंतिहा खे छुयुमि। रक़्स आहे ऐं बेख़ुदी आहे, दूर हूंदे बि वेझड़ी आहे, कंहिं हसी यादि जी घड़ी आहे। ज़िंदगीअ जे निगार खाने जो क़ाबिल गौर शेर आहे। ज़िंदगीअ जे निगार खाने जो बि चिट्रा सो आरज़ी आहे, दूर हूंदे बि वेझड़ी आहे, कंहिं हसी यादि जी घड़ी आहे। लुढ़क अख में बचो आहे हिकिड़ो ई, लुढ़क अख में बचो आहे हिकिड़ो ई, उन में सपनू आख़िरी आहे, दूर हूंदे बि वेझड़ी आहे, कंहिं हसी यादि जी घड़ी आहे। नज़्म आहे बेख़ुदी। अख़्तियार नाहे तोखे, अख़्तियार नाहे मूंखे, मूंखे रहियो रुगो बसि तो साण प्यार आहे। ही प्यार वुसतुनि में छा छा नथो बणाए, सागर हवा ऐं कश्ती उबते पखियुनि कतारूं ऐं मंज़रनि जूं आहिनि सुहिणियूं सवें कहाणियूं। रिमझिम राह तुंहिंजी, झुड़फुड़ अखियूं असांजूं, तुंहिंजो जमाल आहे केॾो कमाल आहे। पल पल जी आशनाई, ही प्यार जी खुदाई, हर जाइ विर्द तुंहिंजो, तुंहिंजो ज़िक्र ज़ुबानी। ही सार जा कबूतर नासी निहार तुंहिंजी, मंदिरनि में घिंड गूंजा, सांझी अज़ान तुंहिंजी। आग़ाज़ जी ख़बर का जंहिंजी न का पुॼाणी, छा छा न वई बणाए, ही प्यार जी कहाणी। कहिड़ो ख़ुमार आहे, बसि आर पार आहे, बेवस जॾो ई जीअड़ो ऐं आस जो को ॾीअड़ो। दीदार तुंहिंजो ॻोल्हे, ही साह जो पखी पुण तोॾे अचे उॾाणो। कंहिं छिरक जां अची थी, मूंखे भरे तूं भाकुर, कंहिं ॾिस वठी वञी थी, कहिड़ी ही बेख़ुदी आहे, कहिड़ो ख़ुमार आहे, मूंखे रहियो रुगो बसि तो साण प्यार आहे। अखियुनि जी इबादत हिन नज़्म जो उनवान आहे। हथेली तुंहिंजी हाथी ऐं कदावर कद सनोबर जी, मिठी महकार जलवनि में सॼो संसार अखिड़ियुनि में। निहारी थी निदोरनि जे निंडुनि लाइ ख़्वाब थी बणिजी, बदन सारे जी बीहक में निराले शान जी आहीं। सरापा मध अंग अंग में ख़ुमारनि मंझि तूं आहीं। तुंहिंजे दीदार सां जाना अखियुनि सारियो वुज़ू आहे। ख़ुदाई सूंहं तुंहिंजी अलाए सदा सजदे झुकियल आहियूं। रियाज़त तुंहिंजे राहुनि में इबादत कई अखियुनि आहे। जवानी ॼण मसीह तुंहिंजी, खणी नाज़ुक अखियूं निर्मल, निहारी वाट वींदे जे कसम मां कद तुंहिंजे जो, मोल दिलियूं जारी थी। अला बाहूं ही बाझारियूं, तसव्वुर में भरियल भाकुर जे सोचनि थियूं। बदन में बाहि भड़के थी, समूरी सिक जी चांदी, सदा सीने जे साहन में थियण तहलील थी चाहे। चपन में चांदनी तुंहिंजे चुमियूं चांडाण थी पवंदियूं। घड़ियूं जे घारबियूं तोसां मिठो मांडाण थी पवंदियूं। अला अहिड़ी नसीबनि में सजेली शाम लिखजे शल। शफ़क़ तुंहिंजा गिटा मोहे, शफ़क़ तुंहिंजा गिटा मोहे, तुंहिंजे नेणनि जे सुरमे सां असांजो नाम लिखजे शल, असांजो नाम लिखजे शल। उनवान आहे माठ में महिराणवी।
रात जो पोयूं पहर चंड जो चोलो लथल ऐं लम्हा कंहिं सार जा तन अंदरि कंहिं तांग जी तार खे सोरिन पिया। ईअं लॻे थो अॼु वरी मस्त माज़ी पियो सॾे, बेक़रारीअ में अखियूं लुड़क कोसा था किरनि। कंहिं लम्हे मूंखे लॻो तूं खिमण जी ओट मां वॾ फुड़े वांगुरु सॾीं आऊं घोड़ीअ ते चढ़ी वाह हुजां वाकियो अचां। वण बि तुंहिंजी वाट जा मौसमुनि जी मोकियल ॿूर जी ख़ुशबू ॾसियो, सभु मिठा मेवा अथई, को चखण जो चाह आहे चुंब तोते जी भॻल। दिलि चवे थी अॼु वरी उभ थी तारा पवे ऐं हवा जीअं वेकिरो तुंहिंजो आगुर पुण हुजे। माठ में मुर्कनि संदा बाग़ के पोखियां वरी ऐं चुमिन सां चाकरियूं तुंहिंजे चपड़नि जूं करियां। वेकिरे चोले अंदरि का कशिश अंगीअ सिवा जाग सां खेॾां जुआ, सिक जूं घोड़ियूं जड़ियूं पंध तुंहिंजा थियूं पुछनि। हाय मेले मां वठी मूं मिठाई हुई रखी ऐं सॻियूं कंहिं सार जूं मूं अञा सांढे रखियूं। ही मिजाज़ी मोह आहे ड्रोह खां अॻिते डुकियो ऐं लॻे थो अॼु वरी आऊं ख्वाबनि में चरी के लताड़े लीकड़ा तुंहिंजे ॻोठ तुंहिंजे थो अचां। ही बदन जी बाहि थी साह खे साड़ियो रखे, प्यार जो पापी पखी भउ समूरा भेलियो। राति जा लोढ़ा टिपे नींहं जूं के नुदरतूं, जिस्म जी पंहिंजी कशिश पंहिंजूं कुदरतूं। प्यार खे पंहिंजो ख़ुदा सिक जा मंशूर धार, चाह तुंहिंजी बांग ऐं धार पंहिंजी आ निमाज़। प्यार में पालोट जी तो जो काफ़र हो सॼो, ॻोठ तुंहिंजे सोवरी तुंहिंजो बख़्शण पियो अचे। माठ में महिराण बि। वाह वाह, बख़्शण जी शाइरी अवां ॿुधी यकीनन तव्हांखे मज़ो आयो हूंदो। ऐं इन सां गॾु ई असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। उमेद त अॼु असां जेके सिलसिला अवां जा ॾो पेश कया तव्हांखे पसंदि आया हूंदा ऐं ईंदड़ हफ़्ते वरी नवनि मौज़ूअनि ऐं नवनि महिमाननि सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं मोकिलणी नाहे, सदाईं गॾु।